नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल घारो कोरोना वायरस जो सबब 7 महीने खां बंद हुअण खां पोइ जॾहिं सिंध हुकूमत मूजिब SOPs जे तहत खोलियो वियो त स्कूल जे कमरनि में 1 फुट ऐं स्कूल जे ग्राउंड में 2 फुट खां 3 फुट पाणी बीठल रहियो आहे। जॾहिं त मानसून जी बरसातनि खां पोइ 1 महीनो पूरो थियण खां पोइ हिन महिल ताईं मुज़ाकरा स्कूल अञा ताईं तला जो ॾेख ॾियण लॻो आहे। ॿिए पासे मालूम करण ते पतो पियो आहे त हिन महिल ताईं अञा ताईं टाउन इंतज़ामिया ज़िम्मेवार ऑफिसर ऐं एजुकेशन जे कंहिं बि बाला ऑफिसर नोटिस न वरितो आहे। अहिड़े सूरतहाल में शागिर्दनि जे वालिदनि ऐं घारो वासियुनि मुतालबो कयो आहे त हिकु तरफ़ फौरी तौर ते स्कूल मां पाणी निकाल कयो वञे ऐं ॿिए तरफ़ मुज़ाकरा स्कूल जे आयल फंडनि जी मुकमल जांच करे स्कूल में ज़ेर तालीम शागिर्दनि जी तालीम खे बचाए साणस इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।